सखर में मुड़स रुठल ज़ाल ऐं सस खे फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। जवाबदार मौके तां फरार थियण में कामयाब। सखर जे इलाके पुराणे सखर में पंजाब जे इलाके लियाकतपुर वासी शकील सियाल रुठल ज़ाल खे परचाइण लाइ आयो। ज़ाल जे वापस न वञण ते जवाबदार पहिरियां 5 वरनि जी ज़ाल सुमिरा ते पिस्टल जा सीधा फायर कया। पीपी शहीद भुट्टो ज़िले कोरंगी तरफ़ां बिलावल कॉलोनी कोरंगी में फातिमा भुट्टो चौक खां मुर्तज़ा चौक ताईं क़ाइद इनक़लाब शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि साथियुनि जे क़त्ल में नामज़द पुलिस ऑफिसर शाहिद हयात जो नालो कराची सईदाबाद पुलिस ट्रेनिंग सेंटर ते रखण खिलाफ सख्त एहतजाज ऐं रैली कढी वई। यारलोंड वेझो ॻोठ गुल मोहम्मद पिताफी वटां ॾेहरवा खे 30 फुटनि जो खारो, सवें एकड़ बीठल फसल पाणी हेठ, केतिरा ई ॻोठ बि पाणीअ जी लपेट में अची विया। आबाशी जो को बि अमलदार नाहे पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण ते त घारे खे बंदि करण में मसरूफ़ आहिनि ऐं सखर जी साइड एरिया थाणे जी पुलिस जो बदनाम ॾोहारियुनि सां गोलीमार वारे इलाके में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी केतिरनि ई केसनि में गुरबल फज़ुल रहमान उर्फ फज़लू देबियो जंग में गोली लगण बाद जख्मी हालत में गिरफ्तार। खबरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।